ख़बर मां शेयर कयूं पिया। कश्मीर खां नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश केसवाणी खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। हिंदू पंचायत जे सर ते शहर में कारोबार बंद कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ नौजवान बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर वासा शेयर कई पिया। हिंदू पंचायत जे सिर ते शहर में कारोबार बंद आहे। मुख़्तलिफ़ नौजवान बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। कश्मीर मां वाक़िया आगाह कयूं पिया। नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सिर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश केसवाणी खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। हिंदू पंचायत जे सिर ते शहर में कारोबार बंद आहे। मुख़्तलिफ़ नौजवान बाज़ियाब करण जो मुतालबो कयो पियो वञे। ख़बर वासा शेयर कयूं पिया। कश्मीर खां नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश केसवाणी खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। हिंदू पंचायत जे सर ते शहर में कारोबार बंद रखियो वियो आहे। मुग़्तलिफ़ नौजवान खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर वासा शेयर कयूं पिया। कश्मीर खां नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश केसवाणी के पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। हिंदू पंचायत जे सर ते शहर में कारोबार बंद रखियो वियो आहे। मुख़्तलिफ़ नौजवान खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सिर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश के पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। हिंदू पंचायत जे सिर ते शहर में कारोबार बंद आहे। मुख़्तलिफ़ नौजवान बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कश्मीर मां नौजवान बाज़ियाब न थी सघियो। हिंदू पंचायत जे सिर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। अगवा थियल नौजवान राजेश केसवाणी खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम बणियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं जाम असगर चाचड़ खां। जी जाम असगर वधीक आगाह कजो। जी बिल्कुल। पोएं 2 सालनि खां कश्मीर ज़िले जी जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राब आहे। आए रोज़ चोरियूं, खुर, धाड़ा, अगवा ऐं क़त्ल जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। कश्मीर पुलिस अमन अमान जी सूरत हाल खे कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम थी चुको आहे। कल्ह शाम कश्मीर देरामोड राइस मिल तां गुज़र हिंदू नौजवान राजेश कुमार जे खे हथियार बंदनि असरनि ज़ोर ते अगवा करे हल्के कश्मीर मां जेके मगवियुनि जो अंग आहे उहो सभु थी वियो। हिंदू पंचायत जे सर ते अॼु हिंदू बिरादरी तौर ते कारोबारी मर्कज़ बंदि करे जेको हड़ताल कई वई आहे। राइस मिल्स, कंप्यूटर कांटा, मेडिकल स्टोर, खानगी अस्पतालूं, भाण ॿिज जा दुकान ऐं ॿिया जेके कारोबार आहिनि जेके हिंदू बिरादरी जे अंडर में आहिनि उहे बिल्कुलु बंदि रखिया विया आहिनि। कश्मीर में हिंदू बिरादरी मुग़वी राजेश केसवाणी जी बाज़ियाबी लाइ शटर बंदि हड़ताल वारे सॾ बाद मुख्य कारोबारी मर्कज़ राइस मिलूं, वॾा कांटा ऐं पूरो शहर जेको आहे उहो बंदि आहे। कश्मीर पुलिस मगवी 7 ॼणनि मां राजेश कुमार, विक्रम कुमार, अमनदीन सुमरो, जहांज़ेब सुमरो, आसिफ दश्ती, गुलाम हुसैन दश्ती, मोहम्मद पनाह खोसो जी बाज़ियाबी लाइ के बि अमली तरह उपाउ न वरिता आहिनि। मगवियुनि जी घरनि में इंतिहाई परेशानी वारी सूरत हाल आहे। काफ़ी अरसे खां कश्मीर जे सियासी समाजी जेके सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि जे बार बार एहतजाज करणु, रैलियूं कढणु ऐं जेको आहे त इंतिज़ामिया खे बार बार नोटिस वठाइण जे बावजूद बि जेके कश्मीर पुलिस आहे उहा कश्मीर में अमन अमान करण में बिल्कुलु नाकाम थी आहे। जॾहिं त अवाम में जेको आहे ख़ौफ़ वारी सूरत हाल ठहियल आहे। जी महिरबानी अवां जी जाम असगर आगाह करण लाइ।